अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे हेड हार्डली। हाणे इहो छा आहे मां तव्हांखे सम्झायां त इहो हिकु स्ट्रक्चर आहे। हिन जो मतिलबु छा आहे त को हिकु कमु जंहिंजे फौरन बाद ॿियो कमु थिए। इहो ई मां मिसालनि सां सम्झायां त मां दरवाज़ो बंदि ई कयो हो त उहा अची वई। आई हैड हार्डली क्लोज द डोर व्हेन शी केम। हिन टीवी हलायो ई हो त लाइट हली वई। She had hardly switched on the TV when light gone. मां कार में वेठो ई हुअसि त अली जी कार अची वई। I had hardly sit in a car when Ali called. त इहो हुयो अॼु जो टॉपिक had hardly। हाणे जेका पंहिंजो नेक्स्ट लेक्चर हूंदो उहो हूंदो डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट ते। त आई होप तव्हांखे जेतिरा कराए चुको आहियां लेक्चर्स उहो क्लियर हूंदा। ऐं जेका तव्हांखे कंफ्यूजन ऐं क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु। हिते ई मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।